अस्सलामुअलैकुम, वेलकम बैक टू अ ब्रांड न्यू इशा का व्लॉग। अगर आप लोगों ने मेरा चैनल अभी तक सब्सक्राइब नहीं किया ना तो भाई जाके सब्सक्राइब करें एंड डोंट फॉरगेट टू हिट द बेल आइकन। टुडे माय मेकअप इज मेकअपिंग ओ माय गॉश से माशाल्लाह। एनीवेज, आज हम जा रहे हैं उस वाली जगह पे जिस पे आप लोगों को भी इंतज़ार होगा, मुझे भी इंतज़ार था क्योंकि ऐसी चीज़ हैदराबाद में नहीं थी। वो है रिजॉर्ट। सो अभी हम वहाँ पे जाने वाले हैं। मैंने मेकअप शेकअप कर लिया है और तैयार श्यार हो गई हूँ। फुल आउटफिट वहाँ पे जाके बताऊँगी। एनीवेज, जल्दी जल्दी चलते हैं क्योंकि मुझे लेट हो गई आई थिंक सो। टाइम थोड़ा जल्दी था, सो बस जल्दी जल्दी चलते हैं। प्लीज़ फाइनली मैं पहुंच चुकी हूँ और पीछे से सूरज आ रहा है, इसी वजह से मेरा फेस नज़र नहीं आ रहा। मैं वहाँ पे जा रही हूँ, अपना ये बैग जो है वो रखूँगी और अपना हुलिया शुलिया सेट करूँगी और फिर मैं आप लोगों से मिलूँगी। फाइनली हम आ चुके हैं रिजॉर्ट पे और थोड़ा सा व्यू आप यहाँ से देख लें। यहाँ पे शूट चल रही है। हाय हेलो गाइस, ये सारे हम आ गए हैं। यहाँ पे अफान आया हुआ है फॉर द शूट और बाहर भी मैं आपको सारा कुछ दिखाऊंगी। फ़िलहाल धूप आ रही है तो इतनी कोई धूप लग रही है ना आंखों में, इसी वजह से हमने ग्लासेस पहन लिए। गाइस हाणे असां पैडल खेॾण पिया वञूं। लिटरली सब नूबड़ा आहिनि हिते, नूबड़नि जी गेम। ठीकु आहे, इन में ई ख़बर पवंदी नूबड़ो केरु आहे। हिते जेको आहे न छोकिरनि सीन ई ऑफ करे छॾियो आहे। कोई बि न स्विम नथो करे, सो आउं बि कोन कंदसि, छुट्टी करे छॾी। हाणे जेको आहे सो अचां पई। हा गाइस, इकरा छा खेॾंदी आहे यार? खेॾूं न त बुख लगी आहे, कुछ खाऊं था। सिंधी माण्हुनि खे पहिरियों खाधो पोइ कुझु। ये पहले भूख लगी है, इसको पहले ये ॾिसो भाई, हितां इहो सीन आहे फ़िलहाल जो। अरे हा, वापसि वरी उन साइड था वञूं यार। घुमी घुमी न थकिजी पिया आहियूं, मुंहिंजे पेरनि में सूर पइजी वियो आहे। लेकिन पाण स्विम कोन था कयूं, शूट रुगो ख़तमु थी वठे त असां पंहिंजो मौज मस्तियूं त करे सघूं यार। मतिलबु एतिरो त कयूं न, सिर्फ़ु शूट ख़तमु थिए। हाणे असां वापसि वञूं था हुन तरफ़ जंहिं तरफ़ असां वापसि आया हुआसीं। हीअ लॻो पियो आहे सेटअप ब्लॉगर्स जो। मैं आपको दिखाती हूँ, लेट मी शो गाइस। ये है सेटअप। यहाँ पे म्यूजिकल नाइट होगी थोड़ी देर के बाद और हम वो एंजॉय करेंगे। ये फाइनली हैप्पी बर्थडे, थैंक यू। वराए कर वराए 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 हाणे लॻंदे ई न कैमरा ऑन आहे न। हा न हारिस चयो मैंने कैमरा ऑन न थी, न थियो न ॾिस, न थियो। तारीख गवाह है, जब ये कैमरा ऑन हो जाती है ना नहीं लगता। मुझे भी कैमरा ऑफ हुयो लॻो, कैमरा ऑन थी न पियो लॻे। हल वाइट हण लॻंदो। हा, पहिरियों शॉट अथई जेको कैमरा में बि आयो आहे। ये नचो हाणे अच त पटी करे। अरे सीन ऑफ थियो यार, गर्मी ॾाढी आहे, एसी नहीं चल रही, इसी वजह से। हाँ बाकी अब बचिया। और दूसरी बात ये है कि हम जो है शूट करवा रहे हैं फिलहाल और उसके बाद खाना भी लगने वाला है, रिफ्रेशमेंट लगेगी, वो हम खाएंगे। म्यूजिकल नाइट होगा बाहर, थोड़ी थोड़ी जो है वो शाम हो गई है। ये देखें मज़ो आयो, अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि। हुन छोकिरीअ सां त न मिल रही। गाइस रानी बाग में जंहिंजा वार पटा वियल न हुआ छोकिरी आई तो हिते, उन सां मिलूं हुआ, मुलाक़ात कयूं। हल ठाहे वठ गाइस वीडियोस बन रही है। उसके अलावा अभी रिफ्रेशमेंट लग चुका है,
सो हम रिफ्रेशमेंट की ओर जा रहे हैं। ये इनकी ना जो है वो स्लाइड की साइड है और वहाँ पे इनके रूम्स थे और यहाँ पे सारा ग्राउंड वगैरह है। हम गेम्स यार खेल ही नहीं पा रहे, कोई मेरे साथ खेल ही नहीं रहा। क्या क्या खेल रहा है? बैट बॉल खेलंदी है? वरी जे तोखे बाल न हलाइणो ईंदो त पोइ मां करे मूंखे बैट हलाइणी ईंदी आहे। बैट हलाइणी ईंदी अथई न? ये बैट हलाइणी ईंदी आहे जरा क्या छा नाम है? कुछ था कुछ ईशान है। हां मूंखे यार सब ईशाल चवंदा आहिनि, आयशा अलाए छा मां ईशान है ना। ॾिस अहिड़ियूं छोकिरियूं हुजो यार, अहिड़ियूं छोकिरियूं जो पहिरें ई दफ़े सां छा सॼो मूंखे। गाइस ही छोकिरा अञा कोन पिया निकिरनि, एॾो मज़ो अची वियो अथनि। आज पूरा दिन जो है ना वो शूट में गुजरा है, लेकिन हमने मस्ती शस्ती भी करी है। और अगर आप हमारा मस्ती शस्ती वाला रील देखना चाहते हैं तो वो जाके इंस्टाग्राम पे ही देखिएगा। आप देखें ये खाना लग रहा है, आसमान बिल्कुल ही ब्लू हो चुका है, अच्छा वाला आसमान हो चुका है। मूंखे न हींअर ख़बर पई त ज़हरा खे सॼी ख़बर आहे हिन रिज़ॉर्ट जी, मतिलबु जेके विज़िटर ईंदा उन्हनि जे लाइ छा छा खपे पियो। सही आहे, पोइ ज़हरा खां पुछूं था, जीअं तव्हां बि जेके मुंहिंजा ॾिसण वारा आहियो उन्हनि खे ख़बर पइजी वञे त हिते ईंदो त तव्हांखे छा छा मतिलबु केतिरा पैसा भरींदो या छा। हा ॿुधाए केतिरा पैसा जी आराम सां जी 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 काबू करे पकड़जो। काबू काबू हा ॿुधाए। अगरि तव्हां क्रिकेट खेॾणु ईंदो न त तव्हांजी पूरी टीम खे 4000 पे करणा पवंदा। सही आहे, ऐं उनखे अलावा जेको बि गेम खेॾंदो उन सभिनी 4-4 हज़ार पे करणा पवंदा। पोइ तव्हां कहिड़ी गेम खेॾो। अगरि असांखे स्विम करणो हुजे त उनजो 1% जो 1000 रुपीज़ आहे। अच्छा, मतलब गेम्स का अलावा जेको भी इंदो उनजो 1000 आहे, बाक़ी जेको गेम्स भी खेरंदो तो उनजो 4000। हाँ, हर गेम जी अलग अलग पे करणो पवंदो। ऐं होॾां विला में रहणो आहे त उनजे लाइ 30,000 पे करणा पवंदा। जियो पोइ तूं पंहिंजो कॾहिं थी ठाराए? बस मूं चई छॾियो आहे, ठही वेंदो इंशाल्लाह। अच्छा, पे तोखे इनवाइट कंदा ताकि तूं अची व्लॉग ठाहीं। व्लॉग ठाहींदमि, पोइ ख़बर अथई गोली थी वेंदमि। मीट सबीना मानी वानी खाधी अथई न? अच्छा, कीअं फील कीअं थो थिए? सुठो रिज़ॉर्ट आहे? थोरो रिव्यू सुठो आहे? हाँ भाई फूड लगी चुकी है। हाँ यार गर्मी आहे, हकीकत आहे गर्मी आहे गाइस, छा कयूं। फूड लगी चुको आहे, ये सब वेटिंग में बीठा है जेस तक फूड अचे। ये प्लेट बन चुकी है मेरी, थोड़ी थोड़ी सी केचप चाहिए, ला दो कोई। तुझे भेड़ के जाए जाने कहाँ यार केचप हो जाए ये मना मज़ो अचा। पेप्सी दुकान है टिकट वाला किंजी हाय हाय इवेंट में हलासी नहीं मानी वहाँ चाहिए। चाय वाला चाय 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 बिस्मिल्लाह करा ओ बिस्मिल्लाह करा। जेको आहे न शूट ॾाढी प्यारी थी अचे, ॾाढी प्यारी, बाक़ाइदे लाइट वग़ैरह बि सुठी थी अचे। हिन जे करे असां वापसि अची विया शूट करणु। असांजो हू वारो कॉन्टेंट सॼो असां डिलीट करे ऐं ही वारो असां रिन्यू कंदासीं। माय क्यूटी रीमा कीअं लॻो हिते अची करे? ॾाढो मज़ो आयो, तव्हांखे कीअं लॻो? यार मज़ो। हाँ
ही असां का थोड़ो सो लेट थी वई लेकिन घणो लेट थी वियो थोड़ो वधीक लेट थी वई लेकिन मज़ो इलाही आयो पाण खे पर जे स्विम कयूं आहे न त पोइ अञा बि मज़ो अचे हा न हाँ यार असल मज़ो ही स्विमिंग में आयो स्विमिंग में आई आहे सही ॻाल्हि आहे पूल पार्टी वारो कैंसिल कर हा पाण हिकिड़ो प्रोग्राम रखंदासीं जंहिंमें रुॻो स्विम ई कंदासीं निकिरंदासीं ई कोन टाइम कढी अची जाओ अचूं स्विम कयूं हाणे असां आया आहियूं घुमी टंगुनि में सूर पइजी वियो आहे स्विम कयो कोन्हे त कयूं छा मज़ो कोन अचे इहा हक़ीक़त हाणे ॾिसो वेही रहिया आहियूं ऐं असां वेहंदा आहियूं हिते मां मिला बि कोन आई हा ॾिस पूल में जल्दी रहिया हक़ीक़त आहे गाइस हाणे बसि वञण जी तयारी आहे थोड़ी देरि में बसि वेंदासीं घर सभु पैकअप पिया वठनि फ़िलहाल बस थोड़ी देर में बाय बाय टाटा पे थोड़ी देर में ऐसा भी निकलूँ था फाइनली हम पूल में आ गए हैं ये रात का मंजर ये जाऊं जो तुझको ना पाऊं कुछ तो खुशी मिली स्विम न पिया कयूं त थोड़ो स्विम त करे वठूं हाणे लगे तो पूल पार्टी हुई एग्जैक्टली अब लग रहा है हमारा फोटो शूट खत्म नहीं हो रहा नहीं होगा हम गर्ल्स है गर्ल्स का फोटो शूट 80% हमारा जो है ना फोटो शूट होता है 10% जो है शूट होता है और 10% एंजॉय सारी मॉडल बैठी है भाई देखो इंतजार कंदे ज़रा इंतजार करें पई ते कदा 3 सीजन जो खाला है बस थोड़ी देर चाहिए था निकलते पे और फाइनली निकल जाए मैं जा रही हूँ अपना सामान ढूंढने आई थिंक इस वाले शेल में था सो लेट्स गो घर जाने की बारी आ चुकी है गाइस